अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना वमिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामना व नूर इस्लामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहल बैतिही व ज़ुर्रिय्यातिही व अहिब्बाइही व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिलहुदा व दीनिल हक़्क़ लियुज़हिरहु अलद्दीन कुल्लिहि वलौ करिहल मुश्रिकून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम
वनहनु अला ज़ालिका मिनश्शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। जनाब आली मर्तबत सदर गिरामी कदर व मुअज़्ज़ज़ उलमाए किराम व मशाइख़ उज़ाम ऐं बिरादरान इस्लाम प्यारा मुसलमान भाइरो अजीज दोस्तो अवा प्यारी जमात जे आॾो मूं गुनहगार अल्लाह तबारक व ताला जल्ल जलालहू अमन वालहू जे पाक कलाम क़ुरान मजीद जी हिकड़ी आयत सगोरी तिलावत कई आ जंहिंजे बारे में अवां जे ख़िदमत गिरामी में मूंखे चंद मारूज़ात अर्ज़ करना आहिनि जेके अवां बुज़ुर्गनि खे गौर ऐं फ़िक्र सां ॿुधणा आहिनि। मुंहिंजे लाइ दुआ कयो अल्लाह तबारक व ताला शाल पंहिंजे प्यारे हबीब नबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी रब साईं तौफ़ीक़ नसीब फरमाए। उन खां बाद इहा दुआ कयो त रब तबारक व ताला तव्हां सां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए। उन सां गॾु अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू शाल हक़ ऐं सच ॿुधण खां पोइ उन जे मथां अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। अॼोको जलसो अज़मत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं शान हज़रत गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जे सिलसिले में मुनाक़द कयो वियो आहे। इन सिलसिले में आऊं तव्हांजे ख़िदमत में चंद मारूज़ात अर्ज़ कंदुसि। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू जो पाक कलाम तव्हांजे आॾो पढ़ियो वियो आहे। सभ खां पहिरियां तिलावत कयल आयत करीमा जी माना, उन खां बाद उन सां मुतालिक़ चंद ॻाल्हियूं अवां जे आॾो पेश करण जी कोशिश कई वेंदी। खुदा तबारक व ताला जल जलालहू अमन वालू जे पाक कलाम के गौर सां ॿुधो। जॾहिं अवां जे ख़िदमत में दुरूद शरीफ पढ़ण जे लाइ अर्ज़ कजे त बराए मेहरबानी चुस्तीअ जो मुज़ाहिरो कयो, सुस्ती न कयो। अल्हम्दुलिल्लाह अवां हिकिड़ो अज़ीम शान पिंडाल तैयार कयो आहे। अवां घणे हुजण जे बावजूद बि थोरा पिया ॾेखारिजो। घणा त आहियो
पर मैदान तव्हां जो तमाम घणो वसी आ, इन जे करे अवां खे गुज़ारिश कंदुसि त मुझे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे मथा जै वक्त में भी तवा के दुरूद पढ़ने की गुजारिश कजे तो प्यार सा मुहब्बत सा बुलंद आवाज सा मुझे हबीब करीम ते दुरूद पढ़ंदा वेंदो तो अल्लाह ताला जल जलालु अमर वालू जी रहमत नाज़िल थींदी। खुदा ताला तवा असां जा गुनाह धोई साफ करे छॾींदी। बिला ताखीर मां तिलावत कयल आयत करीमा जी माना तवा जे आॾो पेश कया। हिकड़ो दफ़ो मुहब्बत ज़ौक़ शौक़ ऐं बुलंद आवाज़ सां मुझे हबीब ते दुरूद शरीफ पढ़ंदा हलजो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहू अलद्दीन कुल्लिही वलौ करहल मुशरिकून। खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाए, ओहो अल्लाह सबै चो जल्ल जलालुहु अरसल रसूलहू बिल हुदा। जै रब करीम जे ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे रसूल करीम खे हिदायत ॾेई मोकिलियो आ। अल्लाह ताला फरमाए थो, ओहो अल्लाह जै अल्लाह पंहिंजे प्यारे रसूल करीम खे हिदायत ॾेई रवानो कयो आ। खाली हिदायत न वदीनिल हक़ रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे हबीब खे जे हिदायत ॾेई रवानो फरमायो आ त अहिड़े तरीक़े सां अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात पंहिंजे हबीब खे हक़ वारो दीन ॾेई मोकिलियो आ। नबी जी ज़ात बाबरकात हिदायत भी खणी आयो आ त दीन जो हक़ वारो दीन भी खणी आयो आ। छो लियुज़हिरहू अलद्दीन कुल्लिही। इन जे करे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे रसूल करीम खे हक़ जो दीन ॾेई मोकिलियो आ तां त मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात ॿियनि सभिनि दीननि जे मथां अल्लाह जे दीन इस्लाम खे ग़ालिब अची बणाए। वलौ करहल मुशरिकून। रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, या भली गाल मुशरिकन खे दुखी लगे ना पसंद हुजे, उन्हनि खे भली गाल न वणे, पर मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात इहो फैसलो करे नबी पाक खे मोकिलियो आ त मुंहिंजो प्यारो मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिदायत खणी अचे ऐं मुहम्मद करीम जी ज़ात बाबरकात हक़ जो दीन खणी अचे ऐं हक़ जे दीन खे खुदा जो प्यारो हबीब सॼे जहान जे दीननि जे मथां ग़ालिब अची बणाए। इहा ॻाल्हि कंहिंखे वणे या न वणे, मुशरिकन खे क़बूल हुजे या न हुजे, पसंद हुजे या न हुजे, पर अल्लाह ताला फरमाए तो मूंखे ईअं ई करणो आहे। पंहिंजे प्यारे रसूल जे ज़रिए दीन खे मां बुलंद फरमाए छॾींदुसि। ॿ टे ॻाल्हियूं आहिनि जेके क़ाबिल गौर आहिनि, उन खां बाद में तव्हांखे हर ॻाल्हि सम्झ में सवली अची वेंदी। अल्लाह ताला फरमाए, हो अल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा। उहो अल्लाह जंहिं मोकिलियो पंहिंजे रसूल खे हिदायत ॾेई। हू जो इशारो, अल्लज़ी जो इशारो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे ज़ात ला कयो आहे, यानी उहा ज़ात बाबरकात रब जी जंहिं मोकिलियो पंहिंजे प्यारे पैगंबर खे। अल्लाह पाक उहो आ
जै आसमान पैदा क्या अल्लाह ताला उहो आ, जै ज़मीनूं विछायूं अल्लाह ताला उहो आ, जेको सिज खे हलाए थो अल्लाह तबारक व तआला उहो आ, जै आदम अलैहिस्सलाम खे पैदा फरमायो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उहो आ, जै ज़मीनूं आसमान पैदा फरमाया अल्लाह तबारक व तआला उहो आ, जै 1.25 लख नबी रवाना कया अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उहो आ, जेको जियारींदो भी आ मारींदो भी आ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात रब करीम आ, जेको सारी कायनात खे रिज़्क़ रोज़ी पहुचाईंदो आ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हो आ, जेको हवाऊं घुलाईंदो आ मुंदूं तब्दील कंदो आ, बारिशूं वसाईंदो आ, गर्मी जे मुंद में गर्मी आणींदो आ, सर्दी जे मौसम में सर्दी आणींदो आ, कंहिंखे धीउ ॾींदो आ कंहिंखे पुट ॾींदो आ। कई मुंहिंजे ख़ुदा तबारक व तआला जूं सिफ़तूं आहिनि, के इस्बाती सिफ़तूं आहिनि, के सलबी सिफ़तूं आहिनि। अल्लाह ताला घणनि सिफ़तुनि जो मालिक आ, पर हिन आयत करीमा में फरमाए तो हाओ सब मां अल्लाह पाक जूं सिफ़तूं पंहिंजी जाइ ते, पर मां हिन आयत करीमा में पंहिंजे नबी जी अज़मत बयान करे तव्हांखे ॿुधायां थो। उहो अल्लाह केड़ो अल्लाह जेको सॼे जहान जो आ। रब तो ते मुंहिंजूं कई तारीफ़ूं हल, पर हिते मुंहिंजी तारीफ़ आहे उहो अल्लाह जंहिं मुहम्मद मोकिलियो आ। अल्लाह अकबर, ज़िंदाबाद। खुदा ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अज़मत के बयान कंदे इरशाद तो फरमाए हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा। ये चई सके पर उहो अल्लाह जै फिरौन के गरक कयो, उहो अल्लाह जै निमरूद के मच्छर खां मारायो, उहो अल्लाह जै रब करीम जे ज़ात बाबरकात अबरे काफर के अबाबीलन खां तबाही बर्बाद करायो। अल्लाह ताला फरमाए तो हाँ ये सब मुंहिंजूं सिफ़तूं आहिनि, पर मां हिते तव्हां खे सिफ़त कहिड़ी थो ॿुधायां, उहो अल्लाह जंहिं मुहम्मद खे मोकिलियो। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बुलंद आवाज़ सां जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बी आयत करीमा इन्हीं सागे मौजूअ ते आ। अल्लाह ताला फरमाए हुवल्लज़ी बास फिल उम्मिय्यीना रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफी दलालिम मुबीन। हुवल्लज़ी बास फिल उम्मिय्यीन रसूलन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए उहो अल्लाह जै रवानो कयो उथारे मोकिलियो दुनिया जे तख्ते ते खुदा ताला जे हस्तीअ खे रवानो कयो। बास फिल उम्मिय्यीन जै उम्मी कौम में प्यारे महबूब मुहम्मद करीम खे रवानो कयो। उम्मी ज़ाहिर में अरबी कानून मुताबिक उम्मी उनखे चइबो आहे जेको अणपढ़ियो हुजे। नबीउल उम्मी जा लफ्ज़ भी कुरान पाक में नबी करीम जे लाइ आया हल। अल्लाह ताला फरमाए तो उहो अल्लाह जंहिं मोकिलियो आहे पंहिंजे हबीब खे उम्मी कौम अणपढ़ी कौम में। ऐं ॿिए हंधि वरी फरमाई त उहो पाण रसूल उम्मी आहे। मुझा प्यारा भा जेकॾहिं तव्हां ज़ाहिरी माना खे वठो त नबी करीम जी ज़ात बाबरकात उम्मी कौम में आया, अणपढ़ी कौम में आया, या वरी ईअं चइजे त नबी करीम जी ज़ात बाबरकात पाण अणपढ़ियल हुआ। तब अवां गौर कंदो त न ज़ाहिरी माना में भी को आएब नाहे। मता को तव्हांखे मुंझाए, मता को सुभाणे तव्हांजे अक़ीदे में खलल विझे, छो त अॼुकल्ह दीन जा डाकू दीन जे रंग में दीनदारी सूरत में माण्हुनि जो ईमान खसीदा था वतन पिया। खबरदार पंहिंजे ईमान खे बचाइजो। मुंहिंजा प्यारा भा उहो माण्हू वॾो ख़तरनाक आहे जेको नेक सूरत हुजे, नेक सीरत हुजे,
दिसण में भी सोहनी सूरत आ, ज़ाहिर में हुन जा अफ़आल ऐं किरदार भी सोहना हन, पर अंदर में मुनाफ़िक़ आ। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, अंदर कारो कां ॿाहिर बोली हंझ जी, अहिड़ो ठलो था भञी भोरा छो न करी। ज़ाहिर में हंझ आ, पर अंदर में वरी कारो कां आ। इहो हकीकत में ठल्हो ठिकरा कहीं कम जो ना है। इहो वधीक खतरनाक आ। हिकिड़ो दुश्मन दुश्मनी जे सूरत में अचे उहो एतिरो खतरनाक न हूंदो आ। वधीक उहो खतरनाक माण्हू आ जेको दोस्त थी करे दुश्मनी करे, दीनदार थी करे माण्हुनि खे बेदीन बनाए, इहो वधीक खतरनाक आ। तंहिंजे करे मां तव्हांखे मुतनब्बे थो कयां, इहा माना यादि कजो, ज़हन में बि रखिजो। असांजो नबी उम्मी क़ौम में आयो ऐं पाण बि उम्मी थी आयो। ज़ाहिर जी माना उम्मी चइबो आहे अणपढ़े खे, क़ौम बि अणपढ़ी आ, त रसूल करीम जी ज़ात बि ज़ाहिर में अणपढ़िया हा। पर इहो अणपढ़ियो हुजणु मुंहिंजे रसूलुल्लाह जे लाइ ऐब न आहे। कीअं भला, या थोड़ी वज़ाहत कयां त पोइ तव्हांखे ॻाल्हि सम्झ में ईंदी। जेकॾहिं न को आलिम सारी ज़िंदगी मदरसनि में उस्तादनि सां गुज़ारे दीन जी तालीम हासिल कई हुजे ऐं उहो आलिम पढ़ियो लिखियो थी करे मसइलो सही न ॿुधाए सघे, माण्हुनि जा मसइला हल करे न सघे, ऐं हिकिड़ो सफ़ा वीचारो ॿाहिराड़ी जो माण्हू जंहिं कंहिं बि मदरसे में तालीम हासिल कान कई हुजे, न कंहिं उस्ताद वटि वेठो हुजे, दुनिया जी अल्फ बा ता सा खां वाक़िफ़ ई न हुजे, ऐं उहो हिकिड़े मिंट में हिकिड़े सेकंड में तव्हांजो मसइलो हल करे ॾे, त माण्हू चवंदा यार तूं आलिम थी करे कुछ कोन ॿुधाए सघियो आ, ही वीचारो अणपढ़ियो थी करे असांजो मसइलो हल करे वेठो आ। त ज़ाहिर में त हुनखे अणपढ़ियो चयो वियो आ, पर हक़ीक़त में हुनखे अणपढ़ियो चई हुनजी गोया तारीफ़ कई वई आ। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू जे हबीब खे कैसा तमसील कान ॾिबी, मुशाबियत कान ॾिबी, मिसाल कोन ॾिबो। मां तव्हांजे आॾो बिला तशबीह अर्ज़ थो कयां पियो, ज़ाहिर में नबी पाक जी ज़ात खे नबीउल उम्मी सॾियो वियो आहे। उम्मी क़ौम ॾे अल्लाह ताला रवानो फरमायो आहे। इहा हक़ीक़त में मुंहिंजे हबीब जी बेअदबी कान्हे, गुस्ताखी कान्हे, अल्लाह ताला जे प्यारे हबीब जो ऐब न आहे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जेको ज़ाहिर में फरमायो आहे नबीउल उम्मी, इन जो मतिलबु इहो आहे त ज़ाहिर में कंहिं वटि कोन पढ़ियो आहे, मदरसे में कोन पढ़ियो आ, मक्के में कोन पढ़ियो आ, मदीने में कोन पढ़ियो आ, बनी उमैया वटि कोन पढ़ियो आ, हाशिम वटि कोन पढ़ियो आ, पंहिंजे खानदान में कोन पढ़ियो आ। ज़ाहिर में तो उम्मी आ, पर हकीकत में अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान। उन महबूब मोहम्मद करीम खे जे पढ़ायो आ त रब रहमान पढ़ायो आ, ऐं अहिड़ो पढ़ायो आ जो अल्लमहुल बयान। मुफस्सिरन लिखियो आ अल्लमहुल बयान जी माना जंहिंखे अव्वलीन आखिरीन जो ख़ुदा इल्म ॾेई छॾियो आ, मा कान व मा यकून जो इल्म ॾेई छॾियो आ। जो कुछ थी चुको आ, जो कुछ थींदो रहंदो, उहो सभु इल्म ख़ुदा ताला जे ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे मोहम्मद मुस्तफ़ा खे ॾेई छॾियो आ। ऐं खुद पाण फरमायो अथनि अलिम तो उलूमल अव्वलीन वल आखिरीन। ऐं दुनिया वारो ॿुधी छॾियो, मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला अॻियनि पोयनि सभिनि जो इल्मु पढ़ाए छॾियो आहे। रुगो मक्की ज़िंदगी जे लाइ न, मदनी ज़िंदगी जे लाइ न, बल्कि पाण फरमाइनि था सभई इल्म ख़ुदा मूंखे अॻियनि पोयनि जा ॾेई छॾिया। एड़ा हबीब जे ज़िंदगीअ में केतिरा वाक़िया आहिनि। नबी पाक जो चाचो आ हज़रत अब्बास बदर जे मैदान में गिरफ़्तार थी आयो आ। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात जे मुखालफ़त में अबू जहल जे तरफ़ खां गिरफ़्तार थी अचे थो। हुज़ूर करीम जे ज़ात बाबरकात जी ज़ात ऐलान कनि था त जेको भी काफ़र हदियो ॾींदो वञे, फिदियो ॾींदो वञे, पैसा ॾींदो वञे, जान छॾाईंदो वञे, हज़रत अब्बास जो जंहिंमहिल वारो आयो आ, हज़रत अब्बास नबी करीम जे दरबार में पेश कयो वियो आ, काफ़रनि जे सूरत में पेश कयो वियो आ। सरकार फरमाइनि था चाचा ॿियनि वांगुरु पैसा ॾेई जान छॾाए। हज़रत अब्बास जॾहिं मके मां रवानो थियो हो, अबू जहल जे लश्कर में गॾिजी
मुसलमाननि जे ख़िलाफ़ लड़ाई ॾे रवानो थियो हो त पंहिंजी घरवारी बीबी उम्मुल फदल खे घुराए कमरे जे अंदर वठी वियो। उनखे चई त ॻाल्हि ॿुध, मां वञा थो जंग ते, ख़बर नाहे मरी वञा। मोटी आयसि त ठीक, जे मरी वञा ऐं आउं खीसे में सोन खणी आयो आहियां, खीसे मञा सोन जो पाव खन कढी घरवारी जे हवाले के ते सोन संभाले रख, जे मरी वञा त मुंहिंजनि पुटनि ते ख़र्च कजां, मोटी अचां त पोइ वरी आउं तोखां वापसि वठंदुसि। दौलत जहिड़ी शइ तोखे लिकाए थो ॾियां। माई सगुरी सोन वेड़े चढ़े कंहिं पेटी में कंहिं जाइ ते रखी छॾियो। हुज़ूर जे आॾो पेश थियो। नबी पाक खे अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, मां भली तव्हांजो ज़ाहिर में मुखालिफ़ आहियां, पर अव्हां खे ख़बर आहे त मां पावां जे ख़ानदान में बनी अब्दुल मुत्तलिब जे औलाद में सभिनि खां ग़रीब आहियां। तंहिंजे करे महिरबानी कयो मूंखे चाचो समझी, ग़रीब समझी मुफ़्त में छॾे ॾियो। ग़ैबदान नबी जी ज़ात बाबरकात मुरकन था। फतबस्समन नबी, अल्लामा क़ाज़ी अयाज़ रहमतुल्लाह अलैह लिखन था पिया, हबीबन जी ज़ात खिली ॾिनो आहे। खिलण खां बाद में फरमायूं था, ओ चाचा अब्बास, तूं तो चवीं त मां ग़रीब आहियां, पर ॾे ख़बर जेको तूं घरवारीअ खे मके में घर जे कुंड में सोन ॾेई आयो हुए, ओ सोन काॾे होॾो तुंहिंजे घर में सोन पियो आहे, तूं पाण खे ग़रीब कीअं थो सॾाई। हज़रत अब्बास के फौरन दिल में धक लगी वियो त नबी पाक जी ज़ात बाबरकात खे कीअं ख़बर पई। मूं त घर जे भातन पुटन के भी कोन बुधायो आ, या मुखे खबर आ या ज़ाल के खबर आ, टे माण्हूअ खे ख़बर काने का। एड़े अंदाज में मूं सोन ॾिनो आ, काथे मदीनो काथे मक्को, 450 किलोमीटर जो मुफ़ासिलो आ। एतिरे पंध ते नबी खां ॻाल्हि मख़फ़ी काने का। हज़रत अब्बास फौरन दिल में फ़ैसिलो कयो त फ़िलहाल फिदियो ॾियां, छा कयां, जान फसायां छॾायां, उहा बात जी ॻाल्हि आहे, लेकिन मूंखे सवाइ कलमे पढ़ण जे ॿियो चारो कोन्हे, मुसलमान थियणो आहे, थियणो। मुसलमान थी तो वञे। खुदा जे हबीब के मुसलमान थियण खां बाद में अर्ज़ तो करे, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे हिकिड़ो वाक़ियो अञा सम्झ में नथो अचे। कहिड़ो? अल्लाह जा हबीब अवां नंढड़ा हुया, आउं तव्हां खां उम्र में वॾो आहियां, अवां शान में वॾा आहियो। हज़रत हलीमा जे घर तव्हां ताइफ में रहंदा हुआ। हिकिड़े दफ़े मूंखे ख्याल थियो आहे त मां अव्हां जो दीदार करियां, इन नियत सां त भाइटियो आहे, यतीम आहे, मुंहिंजो भाउ अब्दुल्ला गुज़ारे वियो आहे। अब्दुल्ला जे औलाद खे ॾिसण जे नियत सां, ऐं प्यारा मोहम्मद तोखे भाइटियो समझी ताइफ जे शहर में अवां नंढा 6 महीने जा आहियो, अवां खे ॾिसण जे लाइ राति अची उते रहियो आहियां। राति हलीमा जे घर में सुतो पियोसि, अवां पंहिंजे पींघे में सुता पिया हा। आधी राति जो मुंहिंजी अखि खुली वई आहे। आसमान में मुंहुं जो निहारियो त कमल सिज ओलह पियो वञे, कमल ओभर पियो वञे, कमल उत्तर पियो वञे, कमल ॾखिण पियो वञे। सिज खे बीहण कोन हो, चंड खे बीहण कोन हो, चंड ओलह पियो वञे, ओभर पियो वञे, उत्तर पियो वञे, ॾखिण पियो वञे। मां राति जे टाइम ते चंड खे ढोड़ंदे ॾिसी हैरत में अची वियुसि त क़यामत अची वई अलाए छा। दिल चायो त भाइटियो त वञी खणा, अवां जे मथां जो अचां त पींघे में अवां सुता पिया हो, अवां जी आंगुर मुबारक मथे निकिती पई आहे, जाॾे अवां जे आंगुर जो इशारो पियो थियो, चंडो ॾह ढोड़ंदो पियो वञे, त चंड बि उभरंदे पियो वञे। जे उत्तर आहे तव्हां जे चंड हथनि जे इशारनि सां चंड बि उतर पियो वञे, जे ॾखिण आहे त ॾखिण हुयो। अल्लाह जे हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था, हाओ चाचा मूंखे यादि आहे, जागो था। महबूबन छा फरमायो? सभई चओ, उम्र घणी आ, अवां खे 6 ॾींहंनि जी मानी याद आ। अॼु खां 6 ॾहाड़ा अॻु में छा खाधो हुआ? बस महबूब जी ज़ात बाबरकात 6 महीननि जी ॻाल्हि ॿुधाए। हज़रत अब्बास के वधीक हैरत थी। साईं छा था चओ? पाण फरमाइनि था त ॿार खे अरब ॿधंदा आहिनि। असांजे सिंध में भी अंदरून सिंध में रवाज आ, असीं त हुनखे ॿधणो चवंदा आहियूं, कपिड़े में ॿार मायूं ॿधंदियूं आहिनि। अवीअ लाइ छा चवंदा हुआ मेमण? तंजण। ॻाल्हि साॻी आहे, तंजण भी ॿधणो भी।
तंजण असीं बि चवंदा आहियूं। थोरो फ़र्क़ु आहे, अमी घणी पान घणो था खाऊं, असीं कोन था खाऊं, बाक़ी ॿोली साॻी आहे। अब आयो सम्झ में न सही, बंधण या तंजण। हबीब जी ज़ात फरमाइनि था अम्मा मूंखे तंजणनि में ॿधो। पोइ हिकिड़े पासे मुंहिंजे बाह मुबारक खे उहो तंजणनि वारो जेको कपिड़ो हो उन वरितो, थोरो मूंखे सूर पियो थियो। आहिस्ते आहिस्ते मुंहिंजी बाह तंजणनि खां ॿाहिरि निकिरी आई। हबीब अल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात पंहिंजे चाचे साईं खे फरमाइनि था, चाचा जंहिं वक़्त में मूंखे उन तंजणनि जे छिक जे करे थोरो दर्द थियो, सूर थियो, इरादो रोवण जो पियो कयां त मुंहिंजी अम्मा मूंखे खोले, पर अचानक मुंहिंजी बाह ॿाहिरि निकिरी आई। अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात चंड खे हुक्म फरमायो, ओ चंड मुंहिंजो मुहम्मद बि नूर आ, तूं बि नूर आ, नूर जो खिलोणो बि नूर हूंदो आ। जाॾे मुंहिंजो मुहम्मद मुस्तफ़ा तोखे इशारो करे तूं ओॾे डोड़ंदो, मुंहिंजे महबूब करीम सां रांदि खेॾ। ओ चाचा, पोइ उहो चंड मूंसां उन राति रांदि खेॾी रहियो हो। जे मूं इशारो उलहंदे थे कयोसि त ओलह थे हलियो वियो, जे उभरंदे थे कयुमि त उभरंदे थे हलियो वियो। जंहिं तरफ़ बि मुंहिंजी आङुर जो इशारो थे वियो, चंड ओॾे पियो। मूंखे यादि आहे बराबरि तूं सच थो चवीं। हज़रत अब्बास थो चए क़िबला अञा हैरत वधीक आहे, 6 महीने जे ॿार खे कीअं यादि बीठो आहे। पाण फरमाइनि था 6 महीना त ॼमार आहे, 6 महीना ॾींहं, 6 महीना उमिरि जो नालो आहे, पर मूंखे ख़ुदा जे ज़ात बाबरकात जो कसम आहे, जॾहिं मां अम्मा आमना जे पेट मुबारक में हुयुसि, अल्लाह जे तक़दीर जो कलम अर्शे मुअल्ला ते लोह महफूज़ में लिखंदो हो, पोइ कलम जो आवाज़ लोह महफूज़ ते थींदो हो। मां मुहम्मद अम्मा जे पेट में ॿुधंदो हुउसि, जेको अॼु बि मां मुहम्मद करीम खे याद आ। अवां त 6 महीने जा था ॻाल्हि कयो, त अवां जी 6 महीना ॼमार हुई। ये 6 महीना तो उम्र जो नालो आ, पर अञा मां आयो ही दुनिया में कोन आहियां। हमल जी सूरत में वालिदा मोहतरमा जे पेट मुबारक में आहियां। तक़दीर जो कलम लोह महफूज़ ते लिखंदो आ, ऐं कलम सनड़ो सनड़ो चिचराट आवाज़ कंदो आ। हबीबन करीमन जी ज़ात फरमाइनि था लोह महफूज़ में कुदरत जो कलम वहंदो हो, उन कलम जो सन्हो आवाज़ थींदो हो। मां मुहम्मद पंहिंजे अम्मा साण जे पेट मुबारक में ॿुधंदो हुउसि। अवां पंहिंजे तरफ़ां कहिड़ो था फ़ैसिलो ॾियो? छा असांजो नबी माज़ अल्लाह ॿियनि जहिड़ो न पढ़ियो आहे? ॾाढे ॻाल्हायो। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खे माज़ अल्लाह ॿियनि वांगुरु न पढ़ियो चइबो, न न न, हो वल्लज़ी बास फिल उम्मियीन रसूलन मिनहुम। ज़ाहिरी माना त ॿुधव, पर इन जी उम्मीअ जी माना अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी तफ़सीर कबीर में लिखी आहे। अल्लामा ज़रक़ानी रहमतुल्लाह ताला अलैह मवाहिबुल लदनिया जे शरह में ज़रक़ानी शरीफ में भी लिखी आहे, मुझे हबीब ते दुरूद पढ़ त मां तोखे उन्हनि ॿिन्ही बुज़ुर्गनि जी उम्मी वारी माना ॿुधायां। सलात मुझे मिठे महबूब ते बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। वरी सलात मुझे हबीब ते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अदा छा ॻाल्हि आहे? बाबा ॻाल्हि ॿुधो, मूंखे फरमाश का बि न कयो, मूंखे छॾे ॾियो त आउं पंहिंजे मौज़ूअ ते ॻाल्हायां। अवां चिठी लिखंदो फलाणी ॻाल्हि ॿुधा, वरी ॿियो चवंदो न इहा न ॿुधा, फलाणी ॻाल्हि ॿुधा, वरी टियों चवंदोसीं फलाणो सुवाल ॿुधा, त पोइ आउं त रुॻो तव्हांजे फरमाशी प्रोग्राम में पूरो मूं वारी ॻाल्हि हिते रहिजी वेंदी। अवां जा सवाल रहियल आहिनि 60 सवाल बायज़ीद बुस्तामी वारा, जन मां 20 अवां ताईं पहुता आहिनि कैसेटुनि जे ज़रिए। 40 जो तव्हांजो मुॾे कर्ज़ आहे, और इंशाअल्लाह ताला अवां जो कर्ज़ लाहींदुसि, पर अॼु न।
अज मां बी गाल ताजे खिदमत में खणी आयो आहियां, उहा तव्हांखे ॿुधायां। दुरूद शरीफ मुंहिंजे महबूब ते बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। बिन बुजुर्गन फखरुद्दीन राज़ी, अल्लामा अब्दुल बाकी ज़रकानी रहमतुल्लाह अलैह फरमायो आ तो उम्मी जी माना छा है? हुवल्लज़ी बास फिल उम्मिय्यीन रसूलन मिनहुम, ओ अल्लाह पाक जल जलालु अमन वालू जे रवानो कयो आ पंहिंजे प्यारे रसूल खे उम्मी कौम में। उम्मी मक्के शरीफ जा नाला हन। कुरान पाक में अल्लाह ताला फरमायो इन्ना अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात मक्के के बक्का भी सजो आ। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मक्के शरीफ जो नालो मक्को बि मुंहिंजा प्यारा दोस्त बक्का जी सूरत में कुरान पाक में आंदो आ। पर अल्लाह पाक जल जलालु अमन वालू जे इन प्यारे शहर जो नालो उम्मुल कुरा आहे। मक्के जो नालो उम्मुल कुरा। कुरा करियतुन जो जमा हुआ। करिया चइबो आ गोठ खे, कुरा उन जो जमा हुआ। उम्मुल कुरा या इजाफत आ। अल्लाह पाक जल जलालु अमन वालू जिन प्यारे पाक शहर मक्के पाक के उम्मुल कुरा इन जे करे सॾिबो आ। उम्म चइबो आ असुल खे, उम्म चइबो आ बुनियाद खे, उम्म चइबो आ माउ खे। अल्लाह जे ज़ात बाबरकात जिन प्यारे शहर खे उम्मुल कुरा बि सॼो वियो आ। यानी दुनिया जे तख्ते ते जेके भी शहर आहिनि उन्ही तमाम शहरनि जो असुल ऐं बुनियाद मक्को शरीफ आ। काफ़ी बुजुर्गान दीन इएं भी लिखियो आ त मक्को रूह ज़मीन जे ज़मीन जो विचो ई मरकज़ आ। जंहिं जाइ ते काबतुल्लाह आ इहो इएं समझो त ज़मीन जो दुन आ, ज़मीन जो मरकज़ आ, ज़मीन जो विच आ। अल्लाह पाक जल जलालु अमन वालू जे ज़ात बाबरकात सब खां पहिरियां दुनिया जे तख्ते ते इन लिहाज सां त जेका ज़मीन पैदा कई ही सा मक्के पाक में काबतुल्लाह वारो ज़मीन जो टुकड़ो पैदा करे। उन खां बाद में भी जेका भी खुदा ताला चओ गिर्द ज़मीन फैलाई सा बाद में खुदा ताला फैलाए छॾी। तव्हांखे सुभाणे को चवे त बाबा जाग्राफी तरह इहा ॻाल्हि ग़लति आ। कीअं बाबा ग़लति आ? बाबा तव्हांखे मुफ्ती तव्हांजा मौलवी ॿुधाया त काबतुल्लाह मरकज़ आ, विच आ। विच जो मतलब आ त जेतिरो हेॾे मुफ़ासिलो एतिरो हेॾे मुफ़ासिलो, एतिरो हिन पासे मुफ़ासिलो, एतिरो हिन पासे। हिन पासे 10 मैल, हिन पासे वरी 1.5 मैल, विच न थियो। हिन पासे 1000 मैल, हिन पासे 100 मैल, विच न थियो। त जाग्राफी तरह सां ॾिठो वञे त मक्को विच न आहे। तव्हां जे करे तव्हांजा मौलवी बि चरिया तव्हांखे बि बेवकूफ़ी जूं ॻाल्हियूं था ॿुधाइनि। कीअं विच आहे मक्को? ओ मुंहिंजा दातू पहिरीं सम्झ तो सही। अल्लाह ताला जल जलालु अमन वालो जे हबीब जेको हुनखे मरकज़ या विच या उम्मुल कुरा चयो आ, ज़मीन के मापण जे हिसाब सां कोन चयो वियो आ, बल्कि खुदा तबारक व तआला जे हबीब ईअं भी फरमायो आ त रूह ज़मीन ते जेके भी पहाड़ आहिनि उन्ही सभिनी पहाड़नि जो बाबो बुनियादी तरह अबू कुबैस जबल आ, जेको बैतुल्लाह शरीफ जे भर में सफ़ा जबल जे भर में आ। खुदा ताला जल जलालु अमन वालू ज़मीन ते जेकॾहिं को पहिरो पहिरो पत्थरनि जो खोड़ ढेर जबल पैदा कयो त अबू कुबैस जबल खे पैदा कई। उन खां बाद में खुदा ताला ॿिया जबल फैलाया त मक्के शरीफ खे उम्मुल कुरा सभिनी शहरनि जो याने माउ या मरकज़ या विच इन हिसाब सां सॼो वियो आ त काबतुल्लाह वारी ज़मीन खे खुदा सभ खां अव्वल पैदा कयो। बाक़ी ॿी जेका बि ज़मीन है सा खुदा ताला उन खां बाद में फैलाई। इन जे करे मक्के वारी ज़मीन सॼे जहान जो मरकज़ आ। मक्के जो लक़ब आहे उम्मुल कुरा। छा इस नालो अदा? उम्मुल कुरा। अल्लामा फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह फरमाइल था त जे उम्मुल कुरा
सबनी गोठन जो सबनी शहरन जो उम्मा असला बुनियादा, उम्मा जी माना असला बुनियादा, उम्मी में ये निस्बत जी इजाफत जी आ। अल्लाह ताला पंहिंजे हबीब के जो उम्मी चयो आ, इन जो मतलब ये आ त जे मक्को उम्मुल कुरा सबनी शहरन जो मरकज आ, त अड़े तरीके से मुहम्मद करीम उम्मी माना सजे आलम इंसानियत जो मरकज आ। हर इंसान जात जो मुझो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मरकज़ा असलुल उसूला हबीब करीम जी ज़ात बाबरकात ये समझो तो कायनात जो रूह आला हजरत अजीमुल बरकत मुजद्दिद दीनो मिल्लत हजरत मौलाना शाह अहमद रजा खान फाजिल बरेलवी रहमतुल्लाह अलैह फरमाया था वो न थे तो कुछ न था, गर वो नहीं तो कुछ नहीं, जान है वो जहान की, गर जान है तो जहान है। नबी न हो तो कुछ भी न हो, अगर नबी न हूंदो तो कुछ भी न हूंदो, अगर नबी ना आहे तो कुछ भी ना है। पर जॾहिं सब कुछ आ यो इन जे करे आ जो जान कायनात मरकज़ कायनात असले कायनात मुझे मोहम्मद करीम जी ज़ात बाबरकात आ। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हुजूर के सारी कायनात जो अव्वल मरकज़ बनायो आ। अल्लाह पाक जे प्यारे हबीब पाक के उम्मी इन लिहाज सां भी सजो हुयो आ जे उम्मुल कुरा मक्को सभिनी शहरन जो मरकज़ आ, त उम्मी जे निस्बत सां मुझो मोहम्मद करीम भी इंसानियत जो मरकज़ आ। हर इंसान जो मरकज़ मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात आ। तव्हां खे ख़बर आ, अवां आलमन खां ॿुधंदा रहंदा आहियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद खां अॻु में अल्लाह ताला तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम खां हुजूर करीम अलैहिस्सलाम ते ईमान आणण जो वाइदो वरतो। कुरान वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुल लिमा माअकुम लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्नह क़ाल अअक़ररतुम व अख़ज़तुम अला ज़ालिकुम इस्री क़ालू अक़ररना क़ाल फशहदू व अना मअकुम मिन शाहिदीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात आलम अरवाह में सभिनी नबियन जा रूह गॾु कया। खुदा नबियन जे आॾो रूहन जे आॾो ख़ुतबो ॾिनो। अल्लाह ताला फरमाए थो मूं तव्हां खे किताब भी ॾींदुसि, अव्हां खे हिकमत भी ॾींदुसि, अव्हां खे शरीयत भी ॾींदुसि, अव्हां खे रिसालत भी ॾींदुसि, अव्हां खे नबूवत भी ॾींदुसि, अव्हां खे किताब भी ॾींदुसि, अव्हां खे उम्मतूं भी ॾींदुसि। ऐ नबियो अव्हां पंहिंजे पंहिंजे दौर जा नबी रसूल किताब जा साहिब बणिजी शरीयतूं खणी दुनिया जे तख़्ते ते ईंदा। पर मूंसां तव्हां वाइदो कयो, अव्हां खे आउं ॿुधाए थो छॾियां, अव्हां जे ज़माने में जेकॾहिं कंहिंजे भी दौर में मुंहिंजो प्यारो रसूल करीम हज़रत मोहम्मद करीम अची वञे, अव्हां पंहिंजी नबूवत फिटी कजो, पंहिंजी रिसालत फिटी कजो, पंहिंजा किताब मनसूख भाइजो, पंहिंजे कानूननि खे तर्क करे छॾिजो, सभु मुस्तफ़ा जे कढ लॻी पइजो। लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्नह, उन मुंहिंजे प्यारे नबी करीम ते ज़रूर ईमान बि आणिजो ऐं उन जी मदद बि कजो। क़ालू अक़ररना, रसूलन चयो हाउ मौला असां इन ॻाल्हि जो इक़रार था कयूं त तुंहिंजो महबूब जॾहिं बि ईंदो त असां हुन ते ईमान आणींदासीं। मेमण ॻोठ वारा सच ॿुधाइजो, अल्लाह जे रसूलन जो इक़रार सचो आहे या कूड़ो आहे? ज़ोर सां चओ, बस काफ़ी ॻाल्हि। क़ालू अक़ररना, रसूलन चयो मौला असांखे इक़रार आहे, पर अल्लाह ताला फरमाए थो फशहदू व अना माकुम मिन शाहिदीन। इक़रार खां बाद में भी
अवा एक बे जे मथा शाहिद थिजो, मां वरी तहां जे मथा शाहिद आया। इनमा खुदा ताला जी ज़ात बाबरकात मुझे प्यारे मुस्तफा जी अजमत तो ज़ाहिर करे। आदम जे करे तू पांजे दौर में पांजे उम्मत के चवी त चौ ला इलाहा इल्लल्लाह आदम खलीफतुल्लाह। ऐ प्यारा नूह जे करे तू कलमो भराए चवी ला इलाहा इल्लल्लाह नूह नजीउल्लाह। ऐ प्यारा इब्राहिम जे करे तू पांजे दौर में कलमो भराई ला इलाहा इल्लल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह। ऐ प्यारा मूसा अलैहिस्सलाम जे करे तू पांजे दौर में पाण ते कलमो भराई ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह। एड़े तरीके से ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह हजरत ईसा चवराए। खुदा ताला फरमाए तो भली तवा पाण ते कलमा पढ़ायो, पर जरी आमना जो लाल अचे अवा सब पंजा कलमा फिटा करे ॾिजो। अवा सब चइजो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अवा के सब्र से मुझे प्यारे नबी पाक ते ईमान आणो। सब नबी जो हाउ से सके गाल कबूल। अवा इनमो अंदाजो कयो त मुझे प्यारे महबूब पाक जी ज़ात जी अजमत केडी वडी आ। अजमत सा गद इहो भी पतो पवे तो त मुझो मुस्तफा रूह कायनात आ। रूह आहे गालायूं प्या, रूह आहे ॾिसूं पिया, रूह आहे कन कम कन पिया, हथ कम कन पिया। इन इंसानी जिस्म मां रूह हलियो वञे ही सॼो ढांचो बेकार थी वेंदो आ। हथ ओड़े जा ओड़ा हूंदा, को सुकुड़जी कोन वेंदा, अखियूं ओड़े जो ओड़ो हूंदियूं, कद नंढो कोन थी वेंदो। मरण खां अॻु में जेको कद आ मरण खां पोइ ओतिरो ई हूंदो आ। पर रूह वञण खां बाद हर शइ कम छॾे ॾींदी आ। कन कम कोन कंदा, अखियूं कम कोन कंदियूं, ज़ाहिरी जवारिह आज़ा उज़वा कम कोन कंदा, छो त रूह जिस्म मां हलियो वियो। अहिड़े तरीक़े सां जे कायनात जो रूह याने मुहम्मद करीम जी ज़ात न हुजे त कायनात कान हूंदी। अगर कायनात आहे इहो दलील ऐं सबूत आ त रूह कायनात मुहम्मद जी ज़ात मौजूद आ। सरकार रूह कायनात आ, नबी करीम जे ज़ात बाबरकात जी। इन खां वधीक बि कहिड़ी अज़मत थी सघे थी जो कायनात जी हर शइ मुंहिंजे प्यारे नबी पाक अलैहिस्सलाम जे रूहानियत जी मोहताज आ। हर शइ, इबादत हुजे, नमाज हुजे, रोज़ो हुजे, हज हुजे, ज़कात हुजे, अखलाकियात हुजे, मुंहिंजा अदा किरदार हुजे, मुआशरत हुजे, ज़िंदगी इंसान जी जा कई लाहा चाड़ा आहिनि। अवां हर पहलू में गौर कंदो त मुंहिंजा प्यारा दोस्त मुंहिंजे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी पूरी कायनात जी रहबरी पई फरमाए। असां त अल्हम्दुलिल्लाह कलमो भरियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, पर मूं हिकिड़े अंग्रेज़ जो किताब पढ़ियो। उन अंग्रेज़ ईसाई मज़हब जे चयो आ त पूरी दुनिया में कायनात में अव्वल खां आख़िर ताईं जेकॾहिं कामिल इंसान तव्हांखे ॾिसणो आहे त मुहम्मद जी ज़ात खे ॾिसो। नबी करीम जे ज़ात खां मथे का बि कामिल हस्ती कान्हे का। जेकॾहिं को कामिल आहे त मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात। सरकार पंहिंजे तख़लीक़ में भी कामिला, अखलाक में भी कामिला, किरदार में भी कामिला। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात प्यारे महबूब के मोकिलण जे लाइ जॾहिं आयत खे नाज़िल कयो पंहिंजो तारीफ़ इहो कराई, हो अल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा। ओ अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू जंहिं मोकिलियो आहे पंहिंजे प्यारे रसूल खे हिदायत ॾेई। इते हिकिड़ो मसइलो आ जेको तमाम ज़रूरी समझण जहिड़ो आ। असां अहले सुन्नत वारनि जो अक़ीदो आ त असांजो प्यारो नबी चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हादी आ, हिदायत कंदड़ आ। पर हिकिड़ी कौम आ जंहिंजो मां मुंड में भी तव्हांखे इशारो ॾिनो, वे चवनि था त नबी जे हथ में हिदायत कान्हे। आओ तव्हांजे आॾो क़ुरान पाक जो फ़ैसिलो थो रखां, फ़ैसिलो तव्हां कजो। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जी आयत हू पढ़ंदा आहिनि जेके चवनि था त नबी हिदायत कोन थो करे। इन्नका ला तहदी मन अहबब्ता। ऐ प्यारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तू जंहिंखे घुरी चाहीं उनखे तू हिदायत नहीं कंदो।
तुझे हथ में हिदायत कान्हे। वाकई कुरान शरीफ़ जी आयत आहे। पोता जी माना उहे सच्चा आहिनि। जो कुरान पाक पियो चवे, अल्लाह पियो फरमाए इन्नक ला तहदी मन अहबब्त, तूं जंहिंखे घुरी त के हिदायत कोन कंदो आहे। पर वरी असां ॿियो हंधि तलाश कयोसीं, कुरान में ई ॻोल्हियोसीं। अल्लाह ताला फरमाए थो इन्नक लतहदी इला सिरातिम मुस्तकीम। ऐ प्यारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं माण्हुनि खे सही वाट जी हिदायत कंदो आहे। पोइ माज़ अल्लाह चइबो त असां सुन्ननि जो ऐं वहाबिन जो झेड़ो इहो को असांजो कोन्हे, नऊज़ बिल्लाह असांखे अलाह वेढ़ाए छॾियो आहे। माज़ अल्लाह ईअं चइबो न था। ॻाल्हि सम्झ में नथी अचे वञा, ॾुखियो मसइलो थी पियो आहे तव्हांजे लाइ। तव्हांजी माना त असीं सुन्नी ऐं वहाबी जेको विढ़िया वेठा आहियूं, वहाबी था चवनि बाबा क़ुरान थो चवे इन्नक ला तहदी मन अहबब्त, क़ुरान आहे। ऐं नबी तूं जंहिंखे घुरी उनखे हिदायत नथो करी। असीं वरी सुन्नी था चऊं इन्नक लतहदी इला सिरातिम मुस्तकीम। मौला असांखे पियो चवी इन्नक लतहदी इला सिरातिम मुस्तकीम, असां हिन आयत खे ॻंढणी आहे। वहाबिन वरी हिन आयत खे इन्नक ला तहदी, पोइ त वेढ़ायो ई तो आहे असांखे। माज़ अल्लाह माज़ अल्लाह, अल्लाह जी ज़ात बाबरकात वेढ़ाइण खां पाक आहे। चओ अल्लाह वेढ़ाइण खां ईअं कोन चइबो, असीं कोन था चऊं, सम्झ जो फेर आहे। ॿई आयतूं सचूं, ॿिन्हीअ ते असांजो ईमान आहे। हाणे हिकिड़ो वाक़ियो मां तव्हांखे अॻे बि ॿुधायो आहे, वरी तव्हांखे यादि करायां, ॿुधायां थो, तव्हां फ़ैसिलो कयो। अबू जहल नबी पाक जो कट्टर दुश्मन आहे। अखनस बिन शरीक काफ़िर हुनखे चवे थो अख़बिरनी अन मुहम्मद अहुव सादिकुन अम काज़िबुन। ओ अबू जहल, अखनस बिन शरीक तुंहिंजे मज़हब जो आहियां, पर तूं नबी करीम जो वेझो माइट आहीं, मूंखां तोखे वधीक मालूमात आहे। मूंखे महिरबानी करे ॿुधाए त मुहम्मद सचो आहे या कूड़ो आहे। पुछण वारो अखनस काफ़िर पुछे थो अबू जहल काफ़िर खां। अल्लामा क़ाज़ी अयाज़ लिखियो आहे शिफ़ा शरीफ़ में, जंहिंमहिल अखनस बिन शरीक हुनखे चयो त मुहम्मद जे बारे में ॿुधाए सचो आहे या कूड़ो आहे, त अबू जहल हेॾे होॾे निहारियो त को ॾिसे त कोन थो। पक थियसि त बसि असीं ॿई ॿहूं टियों कोन्हे। तसली करे चवे थो ओ अखनस वल्लाहि इन मुहम्मदन लसादिकुन। तो मूंखां ॻाल्हि अहिड़ी पुछी आहे जो तूं चवीं थो त मुहम्मद सचो आहे या कूड़ो आहे। आउं तोखे ॿई ॿ पाण में हूं टियों कोन्हे को, कसम खणी थो तोखे ॿुधायां त मुहम्मद मुस्तफ़ा सचो आहे। मुहम्मद करीम सचो आहे। केर थो चवे? अबू जहल, लहब न जहल। अखनस चएसि पोइ भागा सचो आहे न? चए हा। चए पोइ छो थो माण्हू माराई, जंगियूं करी, झेड़ा करी, नबी करीम खे बि तकलीफ़ में सचे नबी खे विधो थी। हल त हलूं भला मुसलमान हली थियूं। छे यार न करे वेठो हाँ, हाणे हाओ कंदे लज थी थिए पई। वो ज़िद जे घोड़े ते चढ़ियो आहियां, इन तां लहंदे शर्म थो अचे पियो। मरी वेंदुसि, तबाह थींदुसि, क़ौमूं बि तबाह कंदुसि, पर ज़िद तां न लहंदुसि। बाक़ी ॻाल्हि सची आहे त मुहम्मद सचो आहे। अदा हाणे मूंखे न ॿुधाए, जेकॾहिं अबू जहल जे लाइ नबी चई करीम दुआ घुरे ऐं नबी करीम चाहे त या अल्लाह इहो हिदायत ते अचे, अल्लाह ताला फरमाए थो समझे भी थो, ॿियनि खे बि ॿुधाए थो, ख़बर बि आहेसि त मुहम्मद सचो आहे, मञे बि थो, पर पुठि करार बि करे थो। पर ज़ाहिर तो नबी पाक जे मथां ज़िद जे करे, हसद जे करे, साड़ जे करे, दुश्मनीअ जे करे कलमो को नथो भरे। हाणे ऐं प्यारा नबी, जेकॾहिं तूं चवंदे बि खणी इनखे हिदायत मिले, मां तो चवां इन्नक ला
तहदी मन अहबबता एड़न के जेकरे तू घुरंदे भी तब मां अल्लाह हर किस हिन के हिदायत को न कंदुसि तू बिन के हिदायत करे को न सघंदे छो त हिदायत थींदी आ भुलल खे हे भुलल त आहे को न को हे ॼाणी वाणी खड में किरी रहियो आ इहो आयत जो मफ़हूम त प्यारा नबी ज़िद्दन के हासदन के ॼाणी वाणी न मञीदड़न के इन्नक ला तहदी मन अहबबत तू हिदायत करे कोन सघंदे छो त ॼाणी वाणी करन था पिया बाक़ी जेके भुलल वेचारड़ा हन बेख़बर हन बेसमझ हन उनखे पतो कोन्हे को उहे जेकॾहिं तो नबी पाक वटि अचनि था तुंहिंजी ॻाल्हि ॾिसनि था मोर्ज़ो ॾिसनि था ॾिसण सां चवनि था ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह इन्नक लतहदी इला सिरातिम मुस्तकीम बेशक मुंहिंजा प्यारा महबूब मोहम्मद करीम अहिड़नि खे तूं हिदायत कंदो आहे सही वाट ते आणींदो आहे रब जो कसम आहे हिकिड़ो न किरोड़े आया हबीब पाक जे नज़र ते चढ़ंदा विया कलमा भरींदा विया चओ सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह छा मुझे नबी पाक बिलाल के हिदायत कान कई आयो ॻाल्हायो बाबा सलमान के हिदायत कान थी हज़रत मिक़दाद के कान थी हज़रत अबू ज़र गफ़ारी के कान थी हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम नबी पाक जो जलील क़दर सहाबी आ कुरान शरीफ जूं 2-3 आयतूं उन जे बारे में नाज़िल थियूं त ए प्यारा नबी तुंहिंजे उम्मत में अहिड़ा बि माण्हू आहिनि जिन खे अल्लाह ताला ॿियनि खां डबल सवाब ॾींदो आहे नबी पाक अलैहिस्सलाम अर्ज़ कयो मौला उन्हनि खे डबल सवाब छो रब ताला फरमाए थो हिकु इन्ही जे करे तो ईसाई मज़हब ते ईसा अलैहिस्सलाम जे शरीयत ते बि सचो ईमान आणींदा हुआ पर जॾहिं तूं मुहम्मद आहे त वरी तो ते बि ईमान आंदऊं हुन नबीअ ते बि ईमान आंदऊं तो ते बि तव्हां जेकॾहिं खे डबल ईमान सवाब आहे उन्हनि असहाबन मजा हिकिड़ो सहाबी हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम आहे बुखारी शरीफ जी हदीस मूं 3-4 ॾियारो पढ़ाई दरस में शागिर्दनि सबक वेठे पढ़ियो हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम जॾहिं मदीने पाक में नबी पाक आया हन अब्दुल्लाह बिन सलाम जी मुलाक़ात नबी पाक सां मदीने तय्यबा में थी आहे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चई क़िबला मूंखे चंद सवालनि जा जवाब ॾियो पाण करीमन फरमायो हा चई मां अव्हां खां इन जे करे सवाल थो कयां त इहे सवाल सवाइ नबी जेको ॿियो ॿुधाए कोन सघंदो आहे हुन सवाल कया ख़ुदा जे हबीब हुनखे जवाब ॾिना जॾहिं महबूब खां जवाब ॿुधई त अब्दुल्लाह बिन सलाम चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल मुस्लमान थी पियो मुस्लमान थियण खां बाद में नबी पाक खे चई या रसूल अल्लाह मदीने जा ईसाई त छा पर यहूदी भी मूंखे मञीदा आहिनि तव्हांजे करे साईं जन हीअं कनि आउं तव्हांजे पुठियां कंहिं जाइ ते लिकी थो वेहां अव्हां मदीने शरीफ़ जे यहूदनि खे बि घुरायो ईसाइनि खे बि घुरायो पोइ अव्हां सभ खां पहिरियां मुंहिंजे बारे में उन खां पुछो त अब्दुल्लाह बिन सलाम तव्हांजो कीअं आहे इहा हुनखे न ॿुधाइजो त को मुस्लमान थियो बस रुगो मुझे बारे में पुछजो तो सुठो मानू आ सभई आया खुदा जे हबीब पाक उनका पुछो ॾियो ख़बर अब्दुल्लाह पुट सलाम जो अवां में आए सुञाणंदा हो चवण लगा हो व खैरुना व इब्न